सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था दिल खे वणंदड़ हिकु बेहद ख़ूबसूरत कहाणी तो से हथ ॾिठा आहिनि। हिकु वॾी कंपनी में मैनेजर जी पोस्ट लाइ हिकु ज़हीन नौजवान इंटरव्यू ॾियण आयो। मुख़्तलिफ़ मरहला तय करण खां पोइ आख़िर में कंपनीअ जे डायरेक्टर वटि संदसि फाइनल इंटरव्यू थियणो हुयो, जंहिं वटि फ़ैसिले करण जो इख़्तियार हुयो। डायरेक्टर नौजवान जी तालीमी रिकॉर्ड खे ॾिसंदे उहो महसूसु कयो त हू सदाईं मथां नंबर खणंदो रहियो आहे ऐं को बि दर्जो अहिड़ो कोन्हे जंहिं में संदसि मार्कूं घटि आयूं हुजनि। डायरेक्टर नौजवान खां पुछो, तोखे स्कूल में का स्कॉलरशिप मिलंदी हुई? नौजवान वराणियो, न। डायरेक्टर वरी पुछो, छा तुंहिंजी पढ़ाईअ जो ख़र्च तुंहिंजो वालिद भरींदो हो? नौजवान चयो, मां साल खन जो होसि त बाबा गुज़ारे वियो हो। मुंहिंजी तालीम जो सॼो ख़र्च मुंहिंजी माउ खंयो आहे। डायरेक्टर वरी सवाल कयो, तुंहिंजी अम्मा कहिड़ो कमु कंदी आहे? हुन वराणियो, मुंहिंजी माउ कपिड़नि धोइण जे दुकान ते कमु कंदी आहे, धोबियाणी आहे। डायरेक्टर खेसि पंहिंजा हथ ॾेखारण लाइ चयो। नौजवान हथ ॾेखारिया त उहे कुंवारा ऐं साफ़ हुआ। डायरेक्टर वरी ॻाल्हायो, छा तो कॾहिं पंहिंजी माउ खे कपिड़नि धोइण में मदद कई आहे? नौजवान वराणी ॾिनी, कॾहिं बि न। मुंहिंजी माउ सदाईं मूं ते उहो ज़ोर रखियो आहे त मां वधि खां वधि पढ़ां। तंहिंखां सवाइ अम्मा मूंखां वधीक तकिड़ो कपिड़ा धोई सघंदी आहे। डायरेक्टर चयुसि, मूंखे तोखे हिकु दरख़्वास्त करणी आहे। अॼु जॾहिं तूं पंहिंजे घर वञी त पंहिंजी अमड़ जा हथ धोआरजांइ ऐं पोइ सुभाणे मूंसां अची मिलजांइ। छोकिरे खे लॻो त खेसि नौकिरी मिलण जो मौक़ो ॼण पधिरो थी चुको हो। घर वञी हुन ख़ुशीअ वचां पंहिंजी माउ खे चयो त मां अव्हां जा हथ धोअण थो घुरां। माउ खे ॾाढो अजीब लॻो ऐं हुन ख़ुशीअ ॻाढ़ड़ जज़्बनि वचां चयो, पंहिंजा हथ पंहिंजे पुट जे आॾो सिधा कया। नौजवान आहिस्ते आहिस्ते संदसि हथ धोता ऐं संदसि अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा रहिया। उहो पहिरियों भेरो हुयो जो हुनखे इहा ॻाल्हि महसूसु थी त अमर जे हथनि में केतिरा न गुंज पियल हुआ ऐं तंहिंखां सवाइ केतिरनि रहड़ुनि जा निशान बि हुआ। कुझु रहड़ूं त अहिड़ियूं बि हुयूं जिन ते जॾहिं पाणी किरियो पए त संदसि माउ सूर वचां ॾकी थी वई। हयातीअ में उहो पहिरियों मौक़ो हुयो जो नौजवान खे उन हक़ीक़त जो अहसासु थियो हो त हथनि जो उहो जोड़ो जेको रोज़ु कपिड़ा धोअंदो हो त जीअं संदसि पढ़ाई जो ख़र्च पूरो थी सघे, सो अहिड़ी हालति में कमु कंदड़ हो। हथनि ते रहड़ूं ऐं ज़ख़म उहा क़ीमत हुआ जेका संदसि अमड़ संदसि तालीम, ख़ुशी ऐं ईंदड़ वक़्त लाइ अदा कई हुई। माउ जा हथ धोअण खां पोइ छोकिरे बाक़ी बचियल सभु कपिड़ा बि धोई छॾिया। उहा ई राति हुई जॾहिं माउ ऐं पुटु पाण में डिघी कचहरी कई। ॿिए ॾींहुं जॾहिं छोकिरो डायरेक्टर जी ऑफिस में पहुतो त डायरेक्टर महसूसु कयो त छोकिरे जी अखियुनि में लुढ़क हुआ। हुन पुछियुसि, मूंखे ॿुधाईंदे त काल्ह तो पंहिंजे घर में छा कयो ऐं छा सिखियो? मूं पंहिंजी माउ जा हथ धोआरिया ऐं तंहिंखां सवाइ बचियल कपिड़ा बि धोतमि। डायरेक्टर वरी चयुसि, मूंखे उहो ॿुधाए त तो महसूसु छा कयो? पहिरियों नंबर त मूं उहो ॼातो त साराहिणु छा हूंदो आहे। पंहिंजी अमड़ खां सवाइ मां अॼु एतिरो कामयाबु न थी सघां हा। नंबर 2 त अमड़ सां गॾिजी कमु करण सां ऐं संदसि मदद करण सां ई मूंखे महसूसु थियो त कुझु बि करण में केॾी न ॾुखियाई महसूसु थिए थी। ऐं नंबर 3 त मां हाणे ख़ानदानी तालुक़ जी क़ीमत सम्झी वियो आहियां ऐं मूंखे संदसि अहमियत जी साराह करण बि अची वई आहे। मूं पंहिंजे मैनेजर में अहिड़ियूं ई ख़ासियतूं ॾिसण पए घुरियूं। मूं अहिड़े माण्हूअ खे भर्ती करण पए घुरियो जेको ॿियनि जी मदद खे साराहे सघे, जेको सम्झी सघे त ॿियनि खे कंहिं बि कमु करण में केतिरी तकलीफ़ पेश अचे थी ऐं जंहिं लाइ ज़िंदगी जो मक़सदु रुगो पैसो कमाइण न हुजे। मां तोखे नौकिरी ते रखां थो। ऐं पोइ वक़्तु ॾिठो त हिन नौजवान ॾाढी महिनत सां कमु कयो ऐं पंहिंजनि मातहतनि वटां इज़त कमायईं। हू जॾहिं बि कंहिंसां महिनतुनि जो को ज़िक्र कंदो हो ऐं पोइ जॾहिं कंहिंखे बि भर्ती करण लाइ को सवाल कंदो हो त सभ खां पहिरीं संदसि चपनि ते ईंदो हो, तोखे हिन मुक़ाम ताईं जिन पहुचायो आहे, तो से हथ ॾिठा आहिनि।